पान सुर्खीअ खां सवा लाल लब महबूब जा अरे तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा ओ तू त पंहिंजो बूथ ॾिस ओ बे अदब महबूब जा सूंह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोना ओ सूंह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोना सूंह में सुहिणे खां ज़्यादा को बि सुहिणो कोना तूं त पंहिंजा हथ फरमाया हथ पाक रब महबूब जा ओ पंहिंजा हथ फरमाया हथ पाक रब महबूब जा तू त पंहिंजो बूथ ॾिसो बे अदब महबूब जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह जदों नबी असां जहिड़ो तू जो मानी में हथ पए तो ॿियनि जो भाङो खाई वञे हा की न ॾिसंदो कोन त ई सार कयां ॿ टे ॼणा ॿिया मूंसां गॾु टोली में वेठा उन्हनि खे मानी खारायां हिकिड़ो खाईंदो पियो वरी खीसे में वेठो हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए त हुजूर कहे तो जहां सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो जडे हजरत सय्यदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा सा निकाह छो बीबी सां उम्मुल मोमिनीन अम्मा ज़ैनब सा निकाह छो त मुजी अम्मा सय्यदा उम्मे सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा मानी ठाई आ ताम रधियो वा महबूब जो निकाह थियो आ त भलो ताम रधी महबूब ने मोकिलियो अनस बिन मालिक तो फरमाए मु मानी ठाराई अम्मा मानी तैयार कया वो ताम खणी पंहिंजे दिलबर नबी वटायुस ऐं अम्मा चयो त साईं जन के अर्ज कये या रसूल अल्लाह घर में जेको हाजिर हुयो सो समूरो तवां जी खिदमत में पेश कयो आ इहो ही आहे हजरत अनस तो फरमाए महबूबन फरमायो यो ताम रख नालो वर्तन वञ बारा फलाणे के वठी आ फलाणे के वठी आ फलाणे के वठी आ दावत वलीमा पे जो सुभान अल्लाह जब ताम एतिरो हुयो जो 3-4 ॼणा खाई ठोक अनस बिन मालिक तो फरमाए